मुल्क भर की तरह शहदाद कोट के दर्जी भी महंगाई जैसी जानलेवा मुसीबत का सामना करने पर मजबूर। माण्हू ॾाढो परेशान आहे। पंहिंजे सौदे सामान लाइ लटा कपिड़ा काॾों वठे ॾाढो परेशान लॻो पियो आहे हर माण्हू इंशाल्लाह। ॿाहिरियां माण्हू जेका आहिनि वीचारा मज़दूर माण्हू हारी माण्हू उन्हनि जे लाइ ॾाढो मसइलो आहे। असां गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदासीं त महांगाई ते कंट्रोल करे त ग़रीब जो माना इज़त सां जी सघे। तो रमज़ान जो भलारो महीनो आहे, असांजी 12 महीननि जी रोज़ी हूंदी आहे, असांजे बचड़नि जो रोज़गार हूंदो आहे। पर इन ज़ालिम हुकुमराननि जी महांगाई जे करे हिन कम ते एतिरो त असरु आहे जो जेको माण्हू पेट नथो पाले सघे थो वीचारो कपिड़ा काॾा वठंदो। पोइ बि शुक्र आहे जो हाणे मां सम्झां थो ॿियो ॾहाको जो अरिड़ो रोज़ो आहे त कम में कुझु चुरपुर आई आहे। जेको पहिरियों ॾहाको हो या जे शबान महीनो हुयो त उन में बिल्कुलु बि कमनि जी रफ़्तार कोन हुई। ऐं उन खां अलावा जेके माण्हू ॿ टे 5 जोड़ा वठंदा त उहे हींअर जेको आहे वधि में वधि पंहिंजे या पंहिंजे पुटनि ताईं हिकु जोड़े में पूरा आहिनि। ऐं उन खां पोइ रेट एतिरा महांगा थी विया आहिनि। बकरम आहे, रील आहे, बटण आहे, धागा आहिनि या जेको मिशनी जो सामान आहे उहे चवण त महांगाई जेको हिकिड़ो असरु आहे। इन करे ग़रीब माण्हू तमामु घणो महांगाई में पीसिजे थो ऐं उनजो असरु असांजे दर्द जे कम ते बि इंतिहाई घणो थियो आहे। उरूज ते तंहिंखे अलावा जेको असां वटि 10 जोड़ा वठण वारा माण्हू उहो 1 या 2 जोड़ा वठंदा। ठीकु आहे। तंहिंखे अलावा सिलाई घुरूं था, सिलाई असांखे कान थी मिले। जिते लाणकाणे अहिड़े शहर में 800, 1000, 1500 मिले, असां हाणे 5 से 6 से ते आहे। ऐं तंहिंखे अलावा ग़रीब माण्हू को माना खाइण जे लाइ माना परेशान आहे। उहो कपिड़ा काॾो वठंदो। हालात तमामु ख़राबु आहिनि, सम्झे न। महांगाई तमामु उरूज ते आहे। रुपया शइ 10 रुपया थी वई आहे। तमामु जेको सम्झे न इहो ग़रीब कंहिंजो बि माना को घर जो माना जेको चुरखो आहे हली नथो सघे, एॾी महांगाई आहे। मज़दूर तबिको आहे हिन में छा जेको आहे 500-600 रुपया ॾियाड़ी में छा उन घर हली नथो सघे। माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। शहदाद कोट के दर्जियों का वश न्यूज़ से बातचीत करते हुए मजीद कहना था कि मौजूदा सूबाई और वफाकी हुकूमत की गलत पॉलिसियों के बाइस आज अवाम महंगाई के बेरहम थपेड़ों का सामना करने पर मजबूर हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।